वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में सिहत खाते खे रोज़ानो 1 लख वैक्सीन लॻाइण जी हिदायत कंदे चयो आहे त लॉकडाउन जो फ़ैसिलो ॾुखियो हुयो पर आवाम जे तहफ़ुज़ लाइ इहो क़दम खणणो पियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस कराची में कोरोना वायरस बाबति टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास में सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो, तालीम वारे वज़ीर सईद गनी, सुद समाओ जे वज़ीर नासिर हुसैन शाह, जाम इकरामुल्लाह दारे जो हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब, क़ासिम सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान सिहत खाते जे अमलदारनि वॾे वज़ीर तरफ़ां कोरोना जे केसनि ऐं वैक्सीन लॻाइण बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह रोज़ाने जी बुनियाद ते 1 लख वैक्सीन लॻाइण जी हिदायत कंदे चयो त कराची जे एक्सपो सेंटर में रोज़ानो 50,000 माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण जी गुंजाइश पैदा कई वञे। हुन चयो त वापारियुनि ऐं अवाम जो थोराइतो आहियां जेके हिन सूरत-हाल में सहकार करे रहिया आहिनि। लॉकडाउन ॾुखियो फ़ैसिलो हुयो पर इहो अवाम जे तहफ़ुज़ लाइ कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे अवाम खे SOPs ते मुकमल अमल करण ऐं ईद जी मोकलुनि दौरान पंहिंजनि घरनि में रहण जी अपील कई।